इन वक्त मौजूद आहियूं रौंतीला घोटकी फीडर ते जिथां रौंती मैनर जा गेट आहिनि ऐं उते रौंती मैनर के जेको पाणी आहे उहो वक़्त सर न ॾिनो वियो आहे, जंहिंमें कमनि तोड़े फुटी जो फसल जेको आहे मुतासिर थियो आहे ऐं उन खां बाद जेका रौंती मैनर जा आबादगार आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। कई दर अॻियां दाह ॾिजे देश जे हिननि लुटेरनि जी। असीं अॼु जेके हारी ज़िमीदार रौंती माइनर ते घोटकी फीडर ते गॾु थिया आहियूं सिर्फ़ु इन जे लाइ 20 सालनि खां वठी रौंती माइनर में पाणी न आहे, हिते खोटाई बि न थी सघी। हिते हिकिड़ो गैर क़ानूनी जेको आहे धिको लॻल आहे, जेको उन वक़्तु तक़रीबन 10-12 साल अॻु में हिते डीज़ल माफ़िया हणायो हुयो, इंजीनियर हुयो उन टाइम, ऐं जेके ठेकेदार हुया उन्हनि पैसा वरिता हुया ऐं हिते एहतजाज बि थियो हुयो, जंहिंमें जेको 18 ॾींहं कमु बंदि हुयो। पर हाणे चवण जो मक़सदु असीं जेके हारी ज़िमीदार गॾु थियूं, असांखे पाणी ॾियो। शाख में पाणी न आहे, ज़मीन त ठहियो पर माल जेको उहो मरे थो पियो। उन्हनि जे लाइ बि जेको तक़रीबन जेको रौंती मैनर आहे 52,000 जेको आहे RDO आहिनि उन ते। ऐं जेको आख़िर में तव्हां ॾिसो सही न, इहे आला मालदार उनखे चयोसीं महिरबानी करे तव्हां अचो, जेके आख़िर में शाख उनखे पैसा वठी जेको MD आहे हैदराबाद में वेठो आहे ऐं SDO आहे जेको मंगी आहे, ऐं जेको इंजीनियर आहे सूमरो, उन्हनि पैसा वठी जेको आहे पंहिंजो उन्हनि खे ज़मीन अलाट करे हाणे उते शाख खे ख़तमु करे ज़मीन कयो। बहरहाल चवण जो मक़सदु सूमर ते असीं सभु वरी गॾु थींदासीं ऐं हिते जेको गेट आहे इहो बंदि कंदासीं ऐं असीं चऊं था त तव्हां असांजी जेको आहे न वायर कयो ऐं नोटिस वठो ऐं इंक्वायरी करायो, असांखे पाणी ॾियो। ऐं हारी ज़िमीदार सभु असां गॾु आहिनि, एहतजाज जो दायरो अञा वधाईंदासीं। रहीम हे असां एहतजाज कयूं था रौंती मैनर जे बारे में। रौंती मैनर में अॼु ताईं पाणी न आयो आहे, तक़रीबन माए 5-6 ते पाणी फीडर में छॾियो वियो आहे। असां रौंती मैनर ते मटे मार सलूक आहे असां वटि, अॼु ताईं पाणी कोन्हे। हज़ारे एकड़ वण पोखे न सघिया, कमांद उते सुकी वियो आहे, कोई न आहे। हे असांजो जेको डायरेक्टर हुयो पहिरें शुरूआत में धिको मथे यासीन कुरैशी करायो ज़ालिम, हिकु इमदाद हुयो अब्बासी, उहो हुयो हिन जो पंहिंजो इन जंहिं धिको ठाहियो आहे, SDO लॻल हुयो। बाक़ी इहो आहे जेकॾहिं सूमर वारे ॾींहुं असांखे पाणी न मिलियो त एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। मसूआ ऐं रेगुलेटर जा गेट हेठि सटींदासीं। पोइ ज़िम्मेवार अनवर सूमरो इंजीनियर हूंदो। हाणे अनवर सूमरे खे कॉल करे ॻाल्हायोसीं, चई मुंहिंजो नंबर ई कोन्हे, रॉन्ग नंबर आहे। हालांकि उनजो पर साल इन ते घड़ी घड़ी राब्तो कंदो नंबर ते, हिन साल चए थो रॉन्ग नंबर आहे। मोहसिन अब्बासी जो नंबर बंदि पियो आहे, जेको हिन दौर में उहो डायरेक्टर लॻल आहे असांजे घोटकी फीडर ते। बाक़ी इहो आहे त असां सूमर वारे ॾींहुं वरी बि चिताव ॾियूं था इंजीनियर खे, डायरेक्टर खे, MD के, SDA के, एहतजाज वधाईंदासीं। लेकिन जेकॾहिं न आया इहे कंहिं ॻाल्हि में त असां ॿिए गेट मसूआ ऐं फीडर रेगुलेटर हेठि सटींदासीं। पोइ ज़िम्मेवारी इहे पाण हूंदा, पोइ जेकी थींदी अल्लाह वारे सां। जी बिल्कुलु, जेको आबादगारनि जो चवणु आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे जेका रौंती मैनर जा गेट आहिनि उहे 3 खां 4 फुट मथे लॻाया विया आहिनि, जंहिं सबबु रौंती मैनर में टाइम सर पाणी नथो पहुचे ऐं उन जा ज़िम्मेवार जेका आहिनि उहे इंजीनियर ऐं डायरेक्टर आहिनि। ऐं उन्हनि जो वधीक इहो चवणु आहे जे सूमर ताईं असांखे पाणी न मिलियो, उन खां बाद असां सख़्तु एहतजाज कंदासीं। जी।